जी नाज़रीन, साईं खां पोइ वरी तव्हां सां गॾु आहियूं ऐं जेको आहे सो अल अब्दुल ख़ालिक फ़रीदी साहिबु हिकिड़ो ॿियो बि वाक़ियो बयानु कनि पिया ऐं अहिड़ा इलाही मौज़ाती खोड़ वाक़िया आहिनि, पर पाण जेको आहे सो वाक़ियो पोइ ॿुधूं था। नबी साईं जो ज़िक्र आयो आहे त हिकिड़ी सुहिणी नात अॻु में ॿुधूं था सलीमुद्दीन सलीम साहिब खां, पोइ वरी जेको आहे सो ॻाल्हि ॿोल अॻिते वधाईंदासीं। जी बिस्मिल्लाह कीजिए। सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मदिन करम आज बालाए बामा गया है, करम आज बालाए बामा गया है, ज़ुबां पर मोहम्मद का नाम आ गया है। मुझे मिल गई दोनों आलम की शाही, मुझे मिल गई दोनों आलम की शाही, मेरा उनके मंगतों में नाम आ गया है, मेरा उनके मंगतों में नाम आ गया है। मेरे पास कुछ भी न था रोज़े महशर, मेरे पास कुछ भी न था रोज़े महशर, नबी का वसीला ही काम आ गया है, नबी का वसीला ही काम आ गया है। और मज़ा जब हो सरकार महशर में कह दें, मज़ा जब हो सरकार महशर में कह दें, वो देखो हमारा गुलाम आ गया है, वो देखो हमारा गुलाम आ गया है। मदीने की जानिब कदम बढ़ रहे हैं, मदीने की जानिब कदम बढ़ रहे हैं, हुजूरी का मुझको पयाम आ गया है, हुजूरी का मुझको पयाम आ गया है, हुजूरी का मुझको पयाम आ गया है। और चरागा हुआ बज़ में हस्ती में खालिद, चरागा हुआ बज़ में हस्ती
میں خالد نگاہوں میں حسن تمام آ گیا ہے، نگاہوں میں حسن تمام آ گیا ہے، کرم آج بالائے بام آ گیا ہے، زباں پر محمد کا نام آ گیا ہے۔ سبحان اللہ، بہت شفیق بھائی آپ سے بھی کوئی آپ کی بہت پسندیدہ نعت سننا چاہیں گے، بسم اللہ کیجیے۔ صلی علی نبینا صلی علی محمد صلی علی کریمنا صلی علی محمد۔ بگڑی ہوئی بنتی ہے ہر بات مدینے میں، بگڑی ہوئی بنتی ہے، بگڑی ہوئی بنتی ہے ہر بات مدینے میں، غم خار محمد کی ہے ذات مدینے میں، غم خار محمد کی ہے ذات مدینے میں۔ روزے پہ نگاہیں ہوں، رحمت کی صدائیں ہوں، روزے پہ نگاہیں ہوں، رحمت کی صدائیں ہوں، اے کاش وہ آ جائیں لمحات مدینے میں، اے کاش وہ آ جائیں لمحات مدینے میں، اور وہ دن بھی تو آئے گا اور وہ رات بھی آئے گی، وہ رات بھی آئے گی کہ دن گزرے گا مکے میں اور رات مدینے میں، دن گزرے گا مکے میں اور رات مدینے میں، اور جا کر تو کوئی دیکھے حالات مدینے میں، حالات مدینے میں، رحمت کی برستی ہے برسات مدینے میں، اور مت روک مجھے زاہد بے تاب ہوں سجدے کو، مت روک مجھے زاہد
बेताब हूँ सजदे को, काबू में नहीं रहते जज्बात मदीने में, काबू में नहीं रहते जज्बात मदीने में, के मन थो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे, थो घुरां तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। मूं मनी दरबान दरबानी जो दस्तूर आ, तू भी मिठड़ा चोखणी मूंखे भी ऐं मंज़ूर आ, तुंहिंजे हर मेहमान जो ही नात खानो कर हुजे, थो घुरां तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। को बि चवंदो हल मदीने, हाँ को बि चवंदो हल मदीने, ॾे त हिकदम हा कभी, जे मिले जागे मदीने में त सिंधड़ी छा कभी। अल्लाह अकबर, अल्लाह करे ऐसा हो। को बि चवंदो हल मदीने, ॾे त हिकदम हा कभी, जे मिले जागे मदीने में त सिंधड़ी छा कभी। मां बि बचड़न सूद मन, मां बि बचड़न सूद मन, मूंखे बि को ऑर्डर अचे, थो घुरां तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। गुलाम नबी मैसर साहब बहुत बड़े आशिक रसूल, बहुत बड़े आशिक रसूल फरमाते हैं कि गुफ्तगू ही पाण में गॾिजी कंदा मुनकिर नकीर, गुफ्तगू ही पाण में गॾिजी कंदा मुनकिर नकीर, ही मोहम्मद जो मदाहिया गुलाम नबी फ़कीर, ही मोहम्मद जो ही मोहम्मद जो मदाहिया गुलाम नबी फ़कीर, ॾियोस माफ़ी ख़ैर सां, ॾियोस माफ़ी ख़ैर सां, ख़ुशबाश तां मैं शहर हुजे, थो घुरां तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। बहुत उम्दा, बहुत बहुत शुक्रिया शफीक साहब, आपने बहुत अच्छा कलाम पढ़ा और हमारी रूह को सैराब कर दिया। अच्छा सर आपकी तरफ आएंगे वो जो लंदन वाला वाक़या, लेकिन मैंने कहा उससे पहले सर की तरफ चलते हैं। इस्लाम आहे त अमन जो पैगाम ॾे थो, माना को बि दीन दुनिया में अहिड़ो न आयो आहे, जेकी बि अध्यान तव्हां ॾिसो था, पर वरी बि छो शिदत पसंदी ऐं हिन टाइप जो मनफ़ी प्रोपेगेंडा ॾाढो इस्लाम लाइ कयो थो वञे वर्ल्ड वाइड, इन ते थोरो ॻाल्हाइजो। जिथे ख़ैर हूंदो आहे न उते शर जो हुजणु जेको आहे उहो ज़रूरी हूंदो आहे। हाणे तव्हां ॾिसो था त सॼी दुनिया में हिकु तरफ़ इस्लाम चवे थो त अमुन, चए थो त बर्दाश्त, हिकु ॿिए खे बर्दाश्त करणु ऐं जबर कोन्हे दीन में, ॿिए हंधि वरी दीन जी अहिड़ी शिकिल पेश कई वञे थी त माण्हू ड्रिजनि था त हे कहिड़ो इस्लाम आहे जेके बम बंदी पाण मस्जिद में था घिरी वञनि, इमाम बारगाहुनि में धमाका था कनि, ॿुधायो न, ऐं जिहाद जे नाले ते फ़साद था कनि। इहे कहिड़ा माण्हू आहिनि? हिकिड़ो दीन जेको असां जीअं फरीदी साहब फरमायो त हुज़ूर साईं खां वरितोसीं दीन, उहो दीन मुबीन हुयो ऐं उहो सॼो किरदारु हुज़ूर साईं जो पंहिंजो मक्की ज़िंदगी ॾिसो, मदनी ज़िंदगी ॾिसो, जॾहिं असां ही इस्लाम ॾिसूं था ऐं ॿी तरफ़ इस्लाम जो हिकिड़ो चहिरो जेके इस्लाम दुश्मन आहिनि हुननि जॾहिं ॾिठो त इस्लाम
सॼी दुनिया में ग़लबो हासिल थो करे। सही माना तव्हां ॾिसो त जीअं अब्दुल ख़ालिद फरीदी साहब वॾी संजीदा ॻाल्हि कई त हर किताब में तहरीफ़ थी वई। माना जेके बि अध्ययन आहिनि तव्हां ॾिसो त हर किताब में तहरीफ़ थी वई, पर अलाह साईं चयो त क़ुरान जी ज़िम्मेवारी क़यामत ताईं मुंहिंजी आहे। ही क़ुरान बि मुकमल आहे, दीन बि मुकमल आहे, इस्लाम बि मुकमल थी वियो। हाणे ॿियो कोई नबी बि क़यामत ताईं न ईंदो। हीउ असांजो नबी ख़ातिमुल मुरसलीन आहे। किताब बि असांजी अलाह जी आख़िरी किताब आहे। इन में नुक़्ते जी बि हेठि मथां ई नथी थी सघे। त तहरीफ़ त हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे, पर हिकिड़ो नुक़्तो बि हेॾे होॾे नथो थी सघे। छो त जंहिं किताब जी ज़िम्मेवारी अलाह खणी छॾे त हुनजी किताब जी ज़िम्मेवारी अलाह आहे। हाणे ॿी तरफ़ जेकी तव्हां वॾी अहम ॻाल्हि कई त इस्लाम जी हिकिड़ी मनफ़ी तस्वीर पेश कई वई आहे। जॾहिं इस्लाम दुश्मननि इहो ॾिठो त इस्लाम ग़ालिब थो अचे, सॼी दुनिया में इस्लाम अकेलो, तव्हां वटि हाणे मिसाल मौजूदु आहे त हिकु तरफ़ सॼी दुनिया हुई, हिकु तरफ़ अलाह जी ताक़त हुई, अलाह जे तवक्कल ते हिकिड़ो मुल्क विड़ी रहियो ऐं अलाह जी ताक़त ॾिसो त सॼो हुननि पंहिंजो घर लुटाए छॾियो। हज़रत ख़ामनाई रहमतुल्लाह अलैह जेकी क़ुर्बानी ॾिनी, त माण्हू ॾिठो त हीअ त तवक्कल तो अल्लाह इस्लाम आहे। इस्लाम त तमामु अध्ययननि ते ग़ालिब आहे। मूंखे हिकिड़ो दहरियो मिलियो त मां उन खां पुछियो त मां चयो हीअ कम्यूनिज़म जेको यूनान मां हलियो हो, मां चयो तव्हां वटि पैसा बि आहिनि, तव्हां वटि वसाइल बि आहिनि, पोइ छो दुनिया में कम्यूनिज़म जेको आहे ख़तमु थो थी न वञे? मां चयो सिर्फ़ु इन करे ख़तमु थो थिए त तव्हां वटि दलील कोन्हे। इस्लाम जेको आयो आहे उन जी हर ॻाल्हि में हिकिड़ी का न का दलील मौजूदु आहे। त जेकॾहिं हिननि अध्ययननि वटि दलील हुजे हा त हीअ बि ग़ालिब हुजनि हा। हालांकि इस्लाम पैसो ख़र्च न कयो आहे त असांखे अचो मुस्लमान थियो। माण्हू पाण, जीअं फरीद साहिबु चयो, माण्हू पाण छिकी अचनि था त न असांखे इस्लाम क़बूल आहे। इस्लाम ई नजात जो हिकिड़ो रस्तो आहे। त हुन चयो त जीअं असां जेके कम्यूनिस्ट आहियूं इहा तहक़ीक़ अञा ताईं कयूं था त न हुयासीं त किथे हुयासीं, आहियूं त किथे आहियूं। सही, बिल्कुलु। हुन चयो त असां तहक़ीक़ था कयूं त न हुयासीं त किथे हुयासीं, आहियूं त किथे आहियूं। मां चयो तव्हां इस्लाम जे दायरे में अचो त इहा बि दीन तव्हांखे ॿुधाए छॾींदव त न हूंदव त किथे हूंदव, कहिड़ी मंज़िल में हूंदव। त असांजो वाहिद इस्लाम आहे जंहिं ॿुधाए छॾियो त मरण खां पोइ बि कहिड़ियूं कहिड़ियूं मंज़िलुनि में गुज़रंदव, कहिड़ा कहिड़ा अमल दुनिया में असांखे करणा आहिनि। त इस्लाम मुकमल हिकिड़ो ज़ाब्ते हयात आहे। पर इस्लाम जे दुश्मननि कुझु दुनिया में इस्लाम जो चहिरो अहिड़ो मस करे दुनिया खे ॾेखारियो आहे जो दुनिया डिॼणु लॻी त हे कहिड़ो इस्लाम आहे त बम ॿंधी आहे, इमाम बारगाह में फाटी पए, मस्जिद में फाटी पए, या बंदूक रखी ऐं पंहिंजो चए त न कलमो पढ़। स्कूल में ॾिसो त इस्लाम जे नाले ते नंढड़ा नंढड़ा गुल कीअं हिननि ज़ालिमनि, त ही सभु इस्लाम जो लिबादो पाए इस्लाम खे बदनाम करण जी हिकिड़ी अहिड़ी घिनौनी साज़िश आहे त माण्हू इस्लाम खां परे थियनि। ख़ारिजी आहिनि, बिल्कुलु इहे उहे ई मुस्लमान आहिनि जेके कलमो पढ़ी इमाम हुसैन अलैहिस्सलाम ते तीर पिया हलाइनि। हे उहे ई ख़ारिजी मुस्लमान आहिनि। हिननि सिर्फ़ु मुस्लमानियत खे सम्झो न आहे। ॾिसो न, इस्लाम सम्झण वारो मज़हब आहे, इस्लाम किरदार वारो मज़हब आहे। जंहिं इस्लाम में एतिरी बर्दाश्त आहे त जेकॾहिं तव्हां ॿार जे 3 क्लास में मूं पढ़ियो, हाणे त अलाए सिलेबस चेंज थी वियो आहे, त तव्हां बि इहो ॿुधो हूंदो त हिकिड़ी माई जेकी आहे हुज़ूर साईं ते रोज़ु जेको आहे उछलींदी, जंहिं ॾींहुं किचिरो न उछलियईं त हुज़ूर साईं पुछियो त छो अॼु मूं ते किचिरो न, चई बीमार आहे। त हुज़ूर साईं जॾहिं घर वियो त हुन माईअ चयो, चई त अब्दुल्ला जा पुट जॾहिं मां सिहतमंद हुयमि त उन वटि पलांद करियां न, जेकॾहिं तोखे बदिलो वठिणो हुयो, पलांद करिणो हुयो, त मां जॾहिं तो ते कचिरो उछलाईंदी हुयसि उन वक़्तु पलांद करियां। हाणे त मां खट ते पई आहियां। त हुज़ूर साईं चयो त मां पलांद करणु न आयो आहियां, मां तुंहिंजी अयादत करणु आयो आहियां। त इस्लाम इहो मज़हब आहे त मां अॻ में चयो हो जुमिलो त इस्लाम पथर खाइण जो मज़हब आहे, पथर हणण जो मज़हब न आहे।
इस्लाम रस्तो ॾियण जो मज़हब आहे, रस्तो रोकण जो मज़हब न आहे। मज़हब न आहे। पर असां दुनिया में दुश्मननि इस्लाम जी हिकिड़ी अहिड़ी, ऐं मां ॿी ॻाल्हि तव्हांखे ज़रूरु चवंदुमि त वाहे असांजो सिंध इन करे यूनिक आहे त इन सिंध में एॾी त मज़हबी रवादारी हुई। हाणे कुझु माण्हू कोशिशि कनि था त सिंध में बि इन रवादारीअ खे ख़तमु कनि, पर उहे कॾहिं कामयाबु न थींदा, छो त इन सिंध खे दुआ थियल आहे अलाह जी क़यामत ताईं हिन सिंध धरतीअ ते कॾहिं बि मज़हबी गोड़ या मज़हबी फ़साद करण जी जेको कोशिशि कंदो उहो पाण ई फना थी वेंदो। सही, वाकई में इहा ॻाल्हि वाकई तव्हां बिल्कुलु सही चई त सिंध में मज़हबी रवादारी अलाए केतिरनि सदियनि खां सदियुनि जी ॻाल्हियूं आहिनि। ऐं जॾहिं हिते हुकूमतूं बि ग़ैर मुस्लिम जी हुयूं तॾहिं बि इहो अमन जो जेको आहे सो मर्कज़ हुयो। तमामु बहितरीनु तव्हां ॻाल्हि कई। नाज़रीन, नई ॻाल्हि ते नंढी साई वठूं था, साई खां पोइ वरी मोटी था। जी नाज़रीन, साई खां पोइ वरी तव्हां सां गॾु आहियूं ऐं ॻाल्हियूं तमामु सुठियूं हली रहियूं आहिनि। त तमामु सुठी ॻाल्हि मौलाना साहब कई त इस्लाम पथर वसाइण वारनि जो दीन न आहे, पथर खाइण वारनि जो दीन आहे। तव्हांखे ताइफ़ जो वाक़ियो ॿई यादि हूंदो, उहो पाण नंढे हूंदे पढ़ियोसीं ऐं ज़िंदगी में मुख़्तलिफ़ मौक़नि ते इहो वाइदो ॿुधंदा आहियूं। हलूं था अब्दुल ख़ालिक़ साहब ॾे। सर, यही बात इसी को कंटिन्यू करूँगी कि जब नबी पे पत्थर बरसाए गए तो उन जिब्राइल अमीन आए, उन्होंने कहा कि आप कहिए तो हम दोनों पहाड़ियों को आपस में मिला देते हैं। तो उस नबी ने उनके हक़ में दुआ की। तो ये कैसे वो हो सकता है कि निहत्ते लोगों पे पत्थर बरसाए, किसी भी पब्लिक प्लेस पे जाके बम ब्लास्ट कर दें? ये जो प्रोपेगेंडा दुनिया में चल रही है, इसी में आपका भी मैं जो है ना वो पॉइंट ऑफ व्यू जानना चाहूँगी। और जो लंदन का कोई वाक़या आप बता रहे थे जो मैंने फिर कतई कलामी कर दी थी आपकी, वो भी ज़रूर बताइएगा। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। फ़बिमा रहमतिम मिनल्लाहि लिन्त लहुम वलौ कुन्त फ़ज़्ज़न गलीज़ल क़ल्बि लन्फ़ज़्ज़ू मिन हौलिक फ़ाफ़ु अन्हुम वस्तग़फ़िर लहुम वशाविरहुम फ़िल अम्र फ़इज़ा अज़म्त फ़तवक्कल अलल्लाह इन्नल्लाह युहिब्बुल मुतवक्किलीन। सदक़ल्लाहुल अज़ीम। असल में आपका जो सवाल है उसके दो पहलू बनते हैं। एक तो ये है कि इस्लाम किस तरह का मज़हब है और इसके अंदर बर्दाश्त है या इसके अंदर जो है किसी पर वार है। दूसरा ये सवाल कि आखिर इस्लाम के नाम पर लोग ऐसे करते क्यों हैं। ये दो बुनियादी सवाल हैं अलग अलग। पहले सवाल के हवाले से अल्लामा सज्जाद शबीर साहब ने बड़े ज़बरदस्त अंदाज में आपको बताया कि हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की जो हयात मुबारका है वो बर्दाश्त की आखिरी हद है। वो सहाबी जो आपके रिश्ते में कज़न भी थे, आपकी खाला उम्मे सुलैम रज़ी अल्लाह ताला अन्हा के साहबजादे थे हज़रत अनस रज़ी अल्लाह ताला अन्हु, वो ये कहते हैं कि मैंने 10 साल अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की खिदमत में गुजारे, कभी मैंने आपको गुस्से में नहीं देखा और कभी अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने मुझे डांटा नहीं, सख्त अल्फाज इस्तेमाल नहीं किए। वाह वाह। बल्कि कहते हैं मैं कभी कभी मुझे किसी काम से भेजते तो चूँकि बच्चे थे, हज़रत अनस 10 बरस की उम्र में आपके पास आए थे और 20 बरस की उम्र तक रहे, तो मैं खेलने वालों को देखने में लग जाता, तो देर होती तो आप तशरीफ़ लाते, तो मुझे इतना कहते कि ए अनस मैंने आपको जिस काम से भेजा था आप क्यों नहीं गए, इससे ज़्यादा लफ्ज़ नहीं। और अल्लामा सज्जाद साहब ने एक ख़ातून का जो वाक़या नकल किया तो वो आपको देखकर बड़ा हैरान हुई और किसी ने कहा, शायर ने, कि वो आएँ घर पे हमारे खुदा की कुदरत है, कभी हम उनको कभी अपने घर को देखते हैं। वाह वाह। तो एक बड़ी उसने हैरानगी का इजहार किया। और जो इयादत है बीमार पुरसी, इसका जो मर्तबा है इस्लाम में इससे भी बहुत ऊपर है। हदीस पाक में ये आया है कि रब्बुल आलमीन रोज़ महशर एक आदमी को सवाल करेगा कि मैं बीमार हुआ और आपने मेरी बीमार पुरसी नहीं की, मेरी इयादत नहीं की। हदीस कुदसी है। तो वो बड़ा हैरान होगा। और बात भी हैरानगी की है कि ये जो बीमारियां हैं, अल्लाह रब्बुल आलमीन की हस्ती इससे बहुत पाक है।
یہ تو انسانوں کے لیے ہیں بیماریاں. تو وہ بندہ یہ کہے گا کہ رب العالمین آپ تو بے نیاز ہیں اور ہر قسم کی کمزوریوں سے پاک ہیں، اور پھر بھی اگر آپ بیمار ہوتے تو میں آپ کی عیادت کیسے کرتا؟ صحیح. تو رب العالمین فرمائے گا کہ فلاں میرا بندہ تیرے اڑوس پڑوس میں یا تیرے جاننے والوں میں یا تیرے عزیز و اقارب میں بیمار تھا، اگر تو اس کی بیمار پرسی کرتا تو مجھے وہیں پاتا. تو اسلام جو ہے وہ ایک ایسا مذہب ہے، اور اس میں کوئی تفریق بھی نہیں ہے کہ آپ نے مسلمان کی عادت کرنی ہے اور غیر مسلم کی نہیں کرنی، صحیح. مسلمان کا آپ کی خبر گیری کرنی ہے اور غیر مسلم کی نہیں کرنی. بلکہ ایک روایت میں آیا کہ ایک انتہائی غریب سبزی بیچنے والی خاتون جو یہودی مذہب کی تھی، وہ سبزی بیچ رہی تھی مدینے کے بازار میں. تو اس کو اس کے ہم مذہب یہودی اوباش لڑکوں نے چھیڑا، کچھ بدتمیزی کی اس کے ساتھ. صحیح. اب اس نے مدد کے لیے پکارا، حالانکہ بڑے بڑے یہودی علماء وہاں موجود تھے، راہب، ربی، ان کو آواز نہیں دی، ان کے لیڈر بھی تھے. کیا کہتی ہے؟ واہ محمدہ، اے محمد صلی اللہ علیہ وسلم، آپ کے شہر میں میری عزت پہ ڈاکہ. تو صحابہ کہتے ہیں کہ اللہ کے رسول صلی اللہ علیہ وسلم اس وقت مسجد نبوی میں تشریف فرما تھے. آپ نے وہ آواز سنی تو بھاگتے ہوئے نکلے، اور آپ کے کندھے پہ جو چادر تھی، کملی جسے ہم کہتے ہیں، اور جسے قرآن نے مزمل اور مدثر کا لفظ دیا ہے، یا ایھا المزمل یا ایھا المدثر، آپ نے اپنی وہ مقدس چادر اتار کر اس یہودی دوشیزہ کے سر پہ اڑائی، اور اس کے ساتھ کھڑے ہوئے اور کہا آج کے بعد مدینہ شہر کی ہر بیٹی وہ محمد صلی اللہ علیہ وسلم کی بیٹی ہے، اور اللہ کا پیغمبر یہاں کھڑے ہو کر اعلان کر رہا ہے کہ کوئی بھی کسی بیٹی کو چھیڑنے کی جرت آئندہ نہ کرے. یعنی یہاں تک اللہ کے رسول صلی اللہ علیہ وسلم کا کردار ہے. لیکن یہ سوال بڑا سینسٹیو اور چبھتا ہوا ہے کہ آخر یہ جو بم بلاسٹنگ ہے یا قتل و غارت گری ہے یا بچوں کے مرڈر ہیں یا دیگر معاملات ہیں، آخر یہ اسلام کے نام پہ کیوں کیے جا رہے ہیں؟ صحیح. اصل اس کا جواب یہ ہے کہ یہ جو سامراجی قوتیں ہوتی ہیں ان کی ضرورت ہوتی ہیں. مثال کے طور پر آپ کے پڑوس میں افغانستان میں جنگ لڑی گئی رشیا کے خلاف. صحیح. بہت اس کو جہاد کا نام دیا گیا. اصل میں وہ جنگ کیا تھی؟ وہ امریکہ کی بالادستی اور رشیا کو گرانے کی جنگ تھی. جی. اس میں لوگ استعمال ہوئے. بالکل. اب سوال یہ ہے کہ جہاد کے لیے امریکہ کو کیا ضرورت پڑی ہوئی ہے صحیح کہ وہ سپورٹ کرے؟ لیکن اس کے اپنے عزائم اور معاملات تھے. اور ہمیشہ جو یہودی لابی ہے اس دنیا میں وہ انتہائی زیرک اور چالاک ہے. انہوں نے ہمیشہ یہ کوشش کی کہ وہ ایسے بندے لانچ کریں جن کا نام مسلمانوں جیسا ہو، جن کا رہن سہن مسلمانوں جیسا ہو، جن کا اوڑھنا بچھونا مسلمانوں جیسا ہو، جن کی گفت و شنید مسلمانوں جیسی ہو، لیکن وہ ان کے اعلی کار ہوں. لارنس آف عربیہ آپ کے سامنے کوئی ڈکی چھپی بات نہیں ہے. صحیح. اور ابھی بھی یعنی یہاں ذکر ہوا کہ ایران میں کتنے لوگ پکڑے گئے ان کی مخبری کرنے والے جو ان کے لوگ. صحیح. تو مسئلہ یہ کہ اس طرح کے لوگوں کو لانچ کیا جاتا ہے، ان کو لالچ دی جاتی ہے. دو تین طرح کی لالچ، ایک مالی لالچ اور دوسری یہ ہے کہ ہاں آپ مستقل جو ہے وہ ہم آپ کو ویزا دیں گے، آپ نے وہاں رہنا ہے. بالکل. لیکن ان ساری باتوں کے باوجود یعنی اس طرح کے واقعات کے باوجود جو راسخ العقیدہ مسلمان ہیں بالکل آپ ان کے اسلام میں کوئی کمی نہیں دیکھیں. بے شک. یہاں ذکر ہوا امام بارگاہوں کے اندر بھی معاملات ہوئے، تو کیا امام بارگاہیں ویران ہو گئی ہیں؟ پہلے سے زیادہ آباد ہیں. پہلے سے زیادہ آباد. مسجدوں میں ہوئے، کیا مسجدیں غیر آباد ہو گئی ہیں؟ پہلے سے زیادہ.
صحیح. یعنی مسلمانوں کے ساتھ ایسا کیا گیا تو کیا مسلمان جو ہیں وہ پیچھے ہٹ گئے ہیں؟ پہلے سے زیادہ آگے ہیں. تو انگلینڈ کے حوالے سے میں یہ ذکر کر رہا تھا کہ وہاں پر جو پوزیشن ہے وہ یہ ہے کہ 56% مسلمان وہاں ہو چکے ہیں اور اسلام بہت زیادہ پھیل رہا ہے. صحیح. اور خطرات، ان کو خطرات یہ لاحق ہیں کہ آئندہ آنے والا پرائم منسٹر کہیں مسلمان نہ آ جائے. جس طرح کہ نیو یارک میں جو میئر ہے نیو یارک کا، کیونکہ بلدیاتی نظام جو ہے یہ امریکہ میں بہت مضبوط ہے، اصل نظام اور اصل اختیارات جو ہیں صحیح. یہ بلدیات کے اندر ہی ہیں. اور نیو یارک سٹی آپ کو پتہ ہے ہمارے کراچی کی طرح وہ سب سے بڑا شہر ہے امریکہ کا، جی جی اور ورائٹیز ہیں، یعنی دنیا کے تمام ممالک کے لوگ وہاں آباد ہیں. صحیح. اور 2 درجن سے زائد وہاں اسلامک سینٹر اور مساجد بھی ہیں. جی اور پاکستان کے بھی بہت سے لوگ ہیں، یعنی آپ بعض علاقوں میں آپ جائیں تو حیران ہو جائیں کہ پتہ چلتا ہے کہ ہم تو پاکستان میں آ گئے. انڈین بھی بہت بڑی تعداد میں آباد ہیں اور عرب جو ہیں وہ بھی بہت بڑی تعداد میں آباد ہیں. تو اگر ایک اتنے بڑے شہر کا، جسے شہر اقتدار کہنا چاہیے، کیپٹل سٹی، جی وہاں ایک میئر جو ہے وہ مسلمان آ سکتا ہے تو باقی بھی کوئی ایسی بات نہیں ہے. البتہ اس وقت یعنی آپ کے چینل کے توسط سے ہم عوام الناس کو یہ پیغام دینا چاہیں گے، خصوصاً ہم صوبہ سندھ کے اندر بیٹھے ہوئے ہیں، تو اپنی صفوں کے اندر اتحاد اور اتفاق کو صحیح. یہ مضبوط کریں. اور جو ہماری کمزوریاں ہیں، بہت یعنی کچھ زبردست. ہماری کمزوریاں بھی ہیں، خاص طور پر جو سودی معیشت ہے اس میں ہم جکڑے ہوئے ہیں. خاص طور پہ غریب مسلمان جو ہیں وہ ساہوکاروں کے چنگل میں ہیں. اس سے نکلنے کی ہم کوشش کریں. اب یہ سوال پیدا ہوتا ہے کہ غریب آدمی ہے تو وہ نکلے کیسے؟ صحیح بات ہے. تو بات اس کا جواب یہی ہے کہ وہ قناعت کو اختیار کرے. صحیح. اللہ کے رسول نے فرمایا آپ اتنے پاؤں پھیلاؤ جتنی چادر ہو. تو اللہ کے فضل و کرم سے ہم نکل جائیں گے. اور یہ جو منفی پروپیگنڈا ہے اس کی کوئی حیثیت نہیں ہے. یہ انشاءاللہ دم توڑ رہا ہے اور جو تھوڑا بہت باقی ہے وہ بھی دم ہم اپنے اخلاق اور کردار سے ان کو کر کے دکھا دیں گے. مولانا صاحب کی طرف آتے ہیں. سائیں تہاں پنجی گال کندے کمپلیٹ کندے آخری میں سندھ جو ذکر کयो हुयो تو پنجی سندھ में हिन हवाले सां हिकिड़ो नुक़्तो मुंहिंजे ज़हन में आयो. तव्हां कुझु टाइम खां ॾिसी रहिया आहियो त जबरी तौर कुझु जेकी असांजी हिंदू बिरादरी जा कुझु आहिनि उन्हनि जी छोकिरियुनि खे ज़ोरी, इहे बि असां मां न आहिनि इहे माण्हू न. हिन जे करे जेको न ॾाढो प्रोपेगेंडा उहा ई साॻी जेको इंटरनेशनली थी रहियो आहे सिंध अंदरि तमामु घुरिजे. सिंध में कॾहिं बि इहा रिवायत न रही आहे. असां हिंदू ऐं मुस्लिम सभु गॾु रहिया आहियूं सदाईं, कॾहिं बि अहिड़ी हालतूं न आहिनि रहियूं. पर कुझु अरसे खां कुझु अहिड़ा माना ग्रोह आहिनि जेकी हिन टाइप जी एक्टिविटीज़ करे रहिया आहिनि जंहिंसां माण्हुनि खे इस्लाम जे ख़िलाफ़ु वधीक जेको आहे सो मछराइजे. जी उन जी तव्हांजे सुवाल में 2-3 पहलू वॾा अहम आहिनि. तव्हां ॾिसंदव त कंहिं में पाकिस्तान खां अॻु में ई पोइ जी ॻाल्हि नथो कयां, असांजे शहरनि में जेकबाबाद ॾिसो तव्हां, शिकारपुर ॾिसो तव्हां, मिठी ॾिसो तव्हां, उमरकोट ॾिसो तव्हां, त उन में अक्सरियत दीवाननि जी हुई, हिंदू हुया. ऐं हुननि जा वॾा वॾा मंदर बि असां बचपन खां ॾिसंदा आया आहियूं. एक्चुअल थियो छा आहे त जेके हिंदू बिरादरी हुई उन सिंध में जे अंदरि माशी तौर ते वॾो हिकिड़ो कमु कयो. सही. माना माशियात जेकी वधी, कारोबार जेको वधियो आहे इन में हिंदू बिरादरीअ जो वॾो हिकिड़ो हथु हो. जी बिल्कुलु. हाणे जेके सिंध दुश्मन माण्हू हुया उन्हनि खे इहो बर्दाश्त न थियो त ही जेके आहिनि थोरा जेकॾहिं असां हिननि खे ड्रिॼारींदासीं त ही सिंध छॾे ऐं वापसि इंडिया हलिया वेंदा. सही. ऐं थियो बि ईअं आहे त तव्हां ॾिसो त हिकु कुझु शिदत पसंद माण्हू हुननि जूं छोकिरियुनि खे वठी ऐं ज़बरदस्ती निकाह करे ऐं उन्हनि खे जेको आहे हिरासमेंट कयो. हिकिड़ी छोकिरी केतिरनि अरसे खां जेकी आहे दिली गुम थियल आहे, बिल्कुलु उहा बि नथी मिले. बिल्कुलु. त इहो हिकिड़ो रुख ॾेखारियो थो वञे सिंध खे कमज़ोर करण जो. मूं चयो न त इहा रवादारीअ खे ख़तमु करण में उहे धारिया एलिमेंट्स आहिनि ॿाहिरियां जेके सिंध जा प्रॉपर न आहिनि. सही. असां त शुरूअ खां साहिब हुकूमतनि खे चऊं था
त घटि में घटि सिंध जी सरहद खे एतिरो त मज़बूत कयो त जेके धारिया आहिनि उहे ॾिसो न जिथे माण्हू हिकिड़ी मां बिल्कुलु ॻाल्हि उहा कयां थो जेकी हर माण्हूअ खे क़ाबिल क़बूल हुजे, जेको जिथे रहंदो आहे उतां जो को हुन वटि पनो, को डोमिसाइल, को शिनाख्ती कार्ड, का शइ हूंदी आहे न, पर ही वाहिद सिंध धरती आहे त हिते अक्सरियत अहिड़नि माण्हुनि जी आहे, न उन्हनि वटि का हिते नेशनलिटी आहे, न उन्हनि वटि को डोमिसाइल आहे, न उन्हनि जी रिहाइश, पर रहनि था हिते। जेकॾहिं असांजी सरहद मज़बूत थींदी त इहे ॿाहिरां माण्हू अची ईअं अगवा करे न कंदा ऐं ईअं कंहिंसां बि, सिर्फ़ु दीवाननि सां न, कंहिंसां बि जबरी कमु इहो सिर्फ़ु सिंध धरतीअ खे बदनाम करण जे लाइ, ऐं इन ते असांखे अखियूं खोलणु घुरिजनि त उहा सिंध जंहिंजे लाइ चवंदा हुया त थधी हवा थी अचे हिन सिंध मां, मोहबत जी, प्यार जी, अमुन जी। ऐं हिकिड़ी मिसाली रवादारी आहे सदियनि खां असां वटि, मसलकी हुजे, थोरी मज़हबी हर हुजे, शइ में, ॿोलीअ में हुजे, मसलक में हुजे। ॿुधायो न त असां वटि त हिकिड़ो माना तसवुफ़ जो हिकिड़ो वॾो असरु रहियो आहे सिंध धरतीअ ते। औलिया अलाह जी धरती असांखे सिंध खे चयो वेंदो आहे, त इन ते रियासत जो कमु आहे त इन खे ॾिसे, संजीदगी सां ॾिसे, न त इन इहे मसाइल रोज़ो रोज़ बरोज़ वधंदा था वञनि। बिल्कुलु। ऐं इन जा नतीजा पोइ सुठा न निकिरंदा जेकॾहिं सभु अलाह न करे असांजा दीवान हलिया विया हितां इंडिया, त असांजी माशी पोज़ीशन सिंध जी इंतिहाई कमज़ोर थी वेंदी ऐं इलाही माण्हू लॾे बि विया आहिनि। लॾे विया आहिनि, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जॾहिं हू पाण खे अनसिक्योर महसूसु कनि था, अनसिक्योर महसूसु कंदा त हू लंड पल कंदा ऐं उहो थिए थो, डिॼी घबराइजी उहे माण्हू वञनि था। ॾिसो न, इंसान जी इस्लाम में बि सभिनी खां अहम शइ आहे नामूस जी हिफ़ाज़त। जॾहिं इंसान जी नामूस जी हिफ़ाज़त न रहंदी त पोइ उहो माण्हू ज़रूरु आहे हिजरत कंदो। त असां में कुझु अहिड़ा माण्हू आहिनि जेके असांजे सिंध में घिरी आया आहिनि ऐं उन्हनि जी नामूस ते हू हमिलो था कनि। जेसिताईं असां, मां या फरीदी साहिब या तव्हां ओसि ताईं नथा पहुची सघो। हीउ कमु आहे असांजी रियासत जो, रियासत कमु करे ऐं असांजी सिंध खे मज़बूत करे, ऐं जेकी सिंध जे लाइ जुमिलो आहे इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जो जुमिलो, सभिनी तारीख़ुनि में लिखियलु आहे, त आख़िरी ख़ुतबे में फरमायूं त मूंखे सिंध वञण जो इन करे त सिंध जाइ अमुन आहे। त इमाम हुसैन जी ज़बान मां निकितल इहे जुमिला त सिंध जाइ अमान आहे, त असांजे सभिनी जे लाइ जाइ अमान रहंदी जेकॾहिं असां हिन ॻाल्हि ते तवजो ॾींदासीं। बिल्कुलु जाइ अमान आहे, असांजी दुआ आहे सदाईं जेको हुनजो तासुर सॼी तारीख़ में रहियो आहे ऐं सदाईं ईअं ई रहे। इहे जेकी बि ख़ारिजी माण्हू आहिनि असां मां परे थी वञनि, इन्हनि जी निशानदेही करे माण्हू पाण इन्हनि खे जेको आहे सो इन्हनि जी सज़ा मिले। नाज़रीन, जेको आहे सो पाण इन सां गॾु जेको आहे सो हिकिड़ी सुहिणी नात ॿुधूं था सलीमुद्दीन सलीम साहिब खां, पोइ वरी अॻिते हलंदासीं। बिस्मिल्लाह कीजिए। दीपक जला गए हैं हुसैन, नसीब सोया हमारा जगा गए हैं हुसैन। जिहाद दीन की खातिर किया बबांगे दोहल, जिहाद दीन की खातिर किया बबांगे दोहल, दोबारा दीन मुबी को जिला गए हैं हुसैन, दोबारा दीन मुबी को जिला गए हैं हुसैन।
اور نواسے والیے کوثر پہ بند آب حیات، نواسے والیے کوثر پہ بند آب حیات، وہ تشنگی میں بھی جوہر دکھا گئے ہیں حسین، وہ تشنگی میں بھی جوہر دکھا گئے ہیں حسین، لڑا تھا ڈٹ کے محمد کا یہ نواسا خوب، لڑا تھا ڈٹ کے محمد کا یہ نواسا خوب، بچاتے دین ہے کیسے سکھا گئے ہیں حسین، بچاتے دین ہے کیسے سکھا گئے ہیں حسین، جھکے نہ پیچھے ہٹے نہ ہی تھام دست یزید، جھکے نہ پیچھے ہٹے نہ ہی تھام دست یزید، گھرانہ سارے کا سارا لٹا گئے ہیں حسین، گھرانہ سارے کا سارا لٹا گئے ہیں حسین، گرے جو گھوڑے سے سجدہ کیا خدا کے حضور، گرے جو گھوڑے سے سجدہ کیا خدا کے حضور، قرآن نیزے پہ آ کر سنا گئے ہیں حسین، قرآن نیزے پہ آ کر سنا گئے ہیں حسین، انہی کا ذکر ہے لب پر میرے تو شام و سحر، انہی کا ذکر ہے لب پر میرے تو شام و سحر، دل سلیم میں ایسے سما گئے ہیں حسین، دل سلیم میں ایسے سما گئے ہیں حسین، نبی کے عشق کا دیپک جلا گئے ہیں حسین، نبی کے عشق کا دیپک جلا گئے ہیں حسین۔ سبحان اللہ، سبحان، بہت خوب ناظرین ہیں زبردست کلام ساں گڈ پاण نڈھی سائی وٹھوں تا سائی کھا پوء وری موٹی تا